पासे वारे इलाइक़नि में माकड़ पहुती आहे। कणक कमंद ऐं ॿिया फसल खाई तबाह करे छॾिया आहिनि। यूसी खुआरा, चिंगलाणी, साले महर, मिठड़ी ऐं ॿिया इलाइक़ा तमामु घणा मुतासिर ॿुधाया पिया वञनि। वॾे तादाद में माकड़ जे पहुचण ते आबादगारनि में परेशानी जी लहर आहे। आबादगारनि हिकु दफ़ो ॿीहर हुकूमतुनि खां मुतालबो कयो आहे त इन सूरत हाल ते ज़ाब्तो आंदो वञे। सूरत हाल मालूम कयूं था टाइम न्यूज़ रिपोर्टर माजिद अली कलवड़ खां। माजिद अली, आगाह कजो, सूरत हाल कीअं आहे? माकड़ पहुतल आहे हिन इलाइक़े में? जी बिल्कुल अदा आदलपुर बरपासे वारे इलाइक़नि में माकड़ हमलो करे आदलपुर ऐं बरपासे इलाइक़े यूसी खुआरा, यूसी चंगुलाणी, मिठड़ी, यूसी मिठड़ी ऐं ॿियनि इलाइक़नि में माकड़ हमलो कयो आहे, जंहिंजे करे हिन वक़्तु कमंद जो फसल हो ऐं उन खां सवाइ तव्हांखे सब्जी ऐं ॿिया जेके वण आहिनि उनखे काफ़ी नुक़सानु पहुचो आहे। जॾहिं हितां जा जेके रवासी आहिनि उनजो मुतालबो कयो आहे त फौरी तौर हिन जो नोटिस वठी जेका इहे माकड़ आहिनि हिकिड़ा कार्रवाई कई वञे। अपडेट करण लाइ महिरबानी जी माजिद अली।